अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आया हूं जो पंहिंजो वॾी छॾण ऐं अॼु असां सां तमामु बहितरीन एक्टर, तमामु बहितरीन टिकटॉकर नाज़िश दाई मौजूदु आहे। अॼु हुन सां ॻाल्हियूं कबियूं ऐं महिरबानी आहे नाज़िश दाई जी जंहिं असांखे टाइम ॾिनो आहे ऐं हू मीरपुर माथे रोड में कई आई आहे ऐं महिरबानी आहे नाज़िश। ऐं कुछ नाज़िश खां जेके आहिनि सुवाल कबा हुनजी लाइफ ते त नाज़िश जो जेको हिन फील्ड में अचणु कीअं थियो ऐं केरु आहे जंहिं जेको हुनखे मुतारिफ़ करायो हिन फील्ड में। छो त अॼु ॾिठो वञे हीअ जेको असांजी डिस्ट्रिक्ट आहे उन में तक़रीबन जेके असांजूं छोकिरियूं आहिनि हिकु माहौल आहे छा आहे त हर छोकिरी जो ख़्वाबु हूंदो आहे त मां अॻिते वधां, पर असांजे हिन डिस्ट्रिक्ट में उहा शइ न आहे। ऐं कीअं उहा जेको आहे इन फील्ड में आयो ऐं एॾी कोशिशि करे न मां हिकु तव्हांखे सलाम पेश कयां थो त मां सम्झां थो त असांजे डिस्ट्रिक्ट में फस्ट अवां आयो जेको हिन फील्ड में पेर बि रखियो आहे। उनखां अलावा सिर्फ़ु टिकटॉक कंदा आहियूं, कुझु छोकिरियूं आहिनि जेके टिकटॉकर आहिनि सिर्फ़ु ऐं उहा शोबिस में न आयूं आहिनि कंहिं ख़ौफ़ खां। मुंहिंजे पंहिंजा जेके आहिनि उन बिरादरी जे ख़ौफ़ सां घणा ई मसइला मसाइल थींदा आहिनि, पर अव्हां जो ही तमामु हिकु बहितरीनु क़दम आहे जेको अव्हां हेॾे आया आहियो। पर मां अव्हांखे इहो मालूम कंदुसि त कीअं अव्हां हिन फील्ड में एंटर थियो ऐं केरु जेको अव्हांखे सपोर्ट करे। जी आजकल थे तो घणी छोकिरियूं जेके आहिनि उन खां पोइ वरी मुंहिंजे हस्बैंड चयो चई मां सपोर्ट लाइ हर शइ लाइ जीअं पोइ मां चई जीअं तूं चई पोइ कयां पोइ उन हिसाब सां मां सोचियो त गाइड कर मां अहिड़ी सदाई ईअं फील्ड में अचे थो त अॻियां वधणो आहे त पंहिंजे पाण खे अॻियां करिणो आहे। ईअं न आहे त बसि सदाई वधणो आहे कयो पियो हुजे। उन जे करे असां इहा सोचे भई गाइड कया नंढा ॿार उन्ही खे बि सोचे था पिया असां इहा सोचे करे असां टिकटॉक में आयासीं ऐं हिननि मतिलबु उन में माशाअल्लाह मुंहिंजी सुठियूं वीडियोस ठहियूं ज़बरदस्त। मां इहो सम्झां थो जेका सिंध जूं सुठियूं या वॾियूं टिकटॉकर्स आहिनि उन में अव्हांजो नालो अचे थो ऐं अव्हांजा फॉलोअर्स मां अॻे अव्हांजी वीडियो ॾिठी जंहिंमें अव्हां सेलिब्रेशन पार्टी रखी 2 मिलियन ते शायदि अव्हांजा व्यूज़ हुया। ज़बरदस्त। छा आहे त ख़ासि करे हिन इलाइक़े जी मां ॻाल्हि कयां थो त हिन इलाइक़े में रही एॾे अप वञणु ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा, व्यूअर्स खे इहो बि ॿुधाईंदा हलो त हाणे जेका टिकटॉक आईडी आहे उहा चेंज कई आहे। जी जी मतलब मुंहिंजा ॿ अकाउंट हलनि था। पहिरियों आहे मुंहिंजो नाज़िश जावेद आहे। अच्छा, मतलब यूके जो अकाउंट आहे। जेको न्यू हाणे ठहियो आहे नाज़िश जावेद आहे। नाज़िश जावेद आहे। माना दोस्त हाणे जेको आहे हिन खे घणो फॉलो कनि छो त हीअ अव्हांजो ऑफिशियल अकाउंट आहे। जी ऐं अव्हां ॿियनि कहिड़े अकाउंटनि ते जीअं सोशल मीडिया आहे मुंहिंजे हस्बैंड जो आहे अकाउंट जावेद आहे उनजो बि ऑफिशियल अकाउंट आहे। उनजे बि मतिलबु 10,000 उन में बि फॉलोअर्स जा बि थी विया आहिनि। माशाअल्लाह मुंहिंजा बि आहिस्ते आहिस्ते वधी वेंदा ग्रो थिए थो अकाउंट। अच्छा, मां इहो मालूम करणु पई चाहियां त अव्हां सोशल मीडिया जा अव्हांजा कहिड़ा कहिड़ा अकाउंट्स आहिनि? सोशल मीडिया जा मुंहिंजा अकाउंट टिकटॉक आहे, स्नैपचैट आहे, फेसबुक आहे, सभिनि जी मतिलबु सेम ई नेम आहे। नाज़िश अली आहे। इंस्टाग्राम आहे। अच्छा, हिन फील्ड में अचण जो तव्हांजी शौक़ु कीअं जाॻो? शौक़ु बसि मूंखे शुरू खां जेका वीडियो ठाहिण जो हुयो ई शौक़ु। उन खां पोइ जेका त बसि पंहिंजे शौक़ खे ॿाहिरि कढियोसीं। ज़बरदस्त आहे।
अच्छा ठीकु आहे तव्हां त टिकटॉक जे हिसाब सां त हलिया हुते पर ही शोबिज़ में तव्हां क़दम रखियो आहे ऐं शुरू में किथां ही कमु शुरू कयो आहे ऐं हाणे कहिड़ो कमु करणु वञी स्टार्टिंग में मां साईं कपिड़े खे इंचार्ज ॾेई कयो हुन ॾे मतिलबु कमु स्टार्ट कयो हुन पोइ मतिलबु फर्स्ट मुंहिंजी मूवी आहे रात ऐं मतिलबु मतिलबु मूंखे सभु ॿुधायो त तव्हां अॻियां वधो हिन में तव्हांजी भलाई आहे बहितरी आहे माली हालात बि चेक तव्हांजा सेट थी वेंदा साईं कपिड़े खे इंचार्ज ॾे थ्रू कदम खां फर्स्ट मूवी कयो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो ही क़दम आहे ऐं हिन हक़ीक़ती आहे त माण्हू जंहिं फील्ड में अचे त उहो कमु करे ॾेखारे ऐं अव्हांजो तमामु बहितरीनु कमु आहे मूं अव्हांजी वीडियो या पिक्चर्स ॾिठा राज फिल्म जा ऐं इनशाला उहो जल्दी ईंदी ऐं दुआ कयूं था त अलाह पाक अव्हांखे तरक़ियूं ॾिए ऐं हीअ जेका महिनत तव्हां कयो था इहा महिनत जेका आहे उहा अव्हांजी अव्हांखे तमामु बुलंदियुनि ताईं वठी वञे त दोस्तो असां नादिश दायो सां गॾु हुयासीं ऐं हीअ जेका नादिश अली दायो यूट्यूब चैनल आहे अव्हां हिनखे सब्सक्राइब कयो लाइक कयो कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो छो त जेके एक्टर हूंदा आहिनि अव्हांजे मोहबतनि जा मुहताज हूंदा आहिनि अव्हां ई हिन मोहबतूं ॾींदा वे अव्हां हिन वीडियो खे ॾिसंदा वे दोस्तनि ताईं शेयर कंदा त असांखे प्रोमोट अव्हां ई करे सघो था त इन ते पंहिंजे अलीअ सचन खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।